भूख हड़ताल कैंप कायम कई वही सिंधु दरिया ते नगरंदड़ कैनाल सिंधु दरिया ते नगरंदड़ कैनालन ऐं कारपोरेट फार्मिंग के खिलाफ सिंध यूनाइटेड स्टूडेंट फेडरेशन के तरफा 24 कलाकनि जी भूख हड़ताल कैंप कायम कई हुई। उन भूख हड़ताल कैंप में उमरकोट के मुख्तलिफ तंजीमन जा दोस्त असां सां गॾु वेठा ऐं अञा ताईं बि असां सां मौजूद रहा। त असांजो इहो हिकिड़ो ई मौक़ो आहे त जेके कैनाल वारो मनसूबो आहे इहो हिकिड़ो सिंध दुश्मन मनसूबो आहे ऐं इहो मनसूबे तहत पंजाब असांजी सरसब्ज़ धरती खे सुकाए ऐं पंहिंजो हिकिड़ो वीरान चोलिस्तान आहे हुनखे आबाद करणु चाहे थो। त असां सम्झूं था त असांजी धरती जे मथां सभ खां पहिरियों असांजो इख्तियार हुजणु खपे ऐं असांजी जेका शागिर्द सियासत आहे उन्हनि जो इहो ई आहे मक़सदु त असांजी तालीम ऐं असांजो जेको निसाब आहे ऐं असांजी धरती आहे ख़ुदि मुख्तियार हुजणु खपे। त कल्ह जेको आहे इहो कैनालनि वारो मनसूबो कैंसिल करण जो इहो नोटिस निकितो आहे। इनखे वकील बिरादरी जेका आहे उहा क़बूल करे चुकी आहे। पर असीं चऊं था त हीअ जॻह सिंध जी ज़मीन आहे ऐं उमरकोट जी जेका ख़ासि तौर ते ज़मीन आहे इहा ज़मीन उमरकोट वासियुनि जी आहे ऐं उहा कंहिंजी बि न आहे ऐं उन ते जेकॾहिं पंजाब जो माण्हू या को बि धारियो माण्हू कब्ज़ो करणु चाहे थो ऐं हिते जे मक़ामी माण्हुनि खे लॾाइणु चाहे थो त इहा असां सम्झूं था त सिंध दुश्मनी आहे ऐं असांजे माण्हुनि सां इहा वॾे में वॾी बेवाजिबी कई पई वञे ऐं उन करे जेके हितां चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे वॾे में वॾा बेग़ैरत आहिनि ऐं उहे ॻाल्हाइण जे बदिरां ख़ामोश आहिनि ऐं धारियुनि जा दलाल बणियल आहिनि जेके असांजे मुस्तक़बिल जा ऐं असांजी क़ौम जा ऐं असांजी धरती जा उहे दुश्मन आहिनि। त असांजो इहो ओपन मुतालबो आहे त जेके बि इहे कैनाल रद्द थिया आहिनि इन्हनि सां गॾु कारपोरेट फार्मिंग जो मनसूबो आहे इहो दफ़न थियणु खपे। जेकर दफ़न न थियो त असां अञा बि वधीक जदोजहद कंदासीं ऐं कैनालनि वारो मनसूबो रद्द थियण इहा असांजी फतह न आहे छो त पंजाब हिकिड़ो मामूली नोटिस कढे करे असांजी सिंध जी समूरी सिंध खे परेशान कयो आहे। त असां वटि बि इख्तियार आहिनि त जेको कोयलो वञे थो असां मां वञे थो, गैस वञे थो असां मां वञे थो। हींअर जेको वकीलनि 11 ॾींहं रोड बंदि कया आहिनि त पंजाब जी नड़ी ते लत आई ऐं पंजाब जी हवा निकिरी चुकी हुई। त इन करे असां सम्झूं था त असांखे बि पंजाब जा जेके रस्ता रोक अञा ताईं करणु खपे जेसि ताईं कारपोरेट फार्मिंग वारो मनसूबो रद्द नथो थिए। वापस वठण जे लाइ असां इहो ई चऊं था जेके वकीलनि जो जेके तहरीकूं हलनि पियूं हिननि में शागिर्द तहरीकनि जो हिकिड़ो अहम रोल आहे छो त शागिर्द तहरीकूं इहो आहिनि जेके मदर तहरीकनि जूं हिकिड़ियूं नर्सरियूं हूंदियूं आहिनि उन्हनि में जेके सियासत कंदड़ शागिर्द जिन जा नंढड़ा ज़हन जेके स्टेज ते बीहंदा आहिनि उन्हनि जा जिस्म ॾकंदा आहिनि पोइ अॻियां हली करे उहे ई ऐवाननि जी दीवारनि में दार विझंदा आहिनि। असां तइलीमी इदारनि में पंहिंजूं हसीन गभरू जवानियूं क़ुर्बान करे इहो ई साबित कयो आहे त किथे इश्क वारनि ते मयार न अचे। असां